इन वक्त असी सकरन में मौजूद आयूं पीर ज़ाकरी में, जिते सचवा के बानी चेयरमैन मोहम्मद सफर चانڈيو जी 40 वर्सी आहे। अज 7 अप्रैल से सचवा जा सबूरा दोस्त मरकजी चेयरमैन गुलाम अकबर सारंग चانڈيو ऐं सीनियर वाइस चेयरमैन असांजो मौलवी मोहम्मद कासिम चانڈيو ऐं नायब सदर वाइस चेयरमैन एजाज अली चانڈيو ऐं ॿिया समूरा दोस्त अॼु हिते पीर ज़ाकरी में मौजूद आहिनि। ऐं हिन वक़्तु असीं तव्हांखे ही लाइव मंज़र ॾेखारियूं पिया सोशल मीडिया ते, जेका सचवा समाचार जी जेका वेब चैनल आहे उन जे थ्रू ही लाइव मंज़र असीं सॼी दुनिया ताईं पहुचायूं पिया। ही तव्हां ताईं अचनि पिया। इन जे लाइ अॼु हिते गॾु थिया आहियूं ऐं कुझु ई घड़ियुनि खां पोइ बानी चेयरमैन जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी ऐं दुआ घुरी वेंदी। उन वधीक तव्हांखे अपडेट करण जे लाइ थोरी देरि में तव्हांखे अपडेट कयूं था।